वैलिडेशन यानी जज़्बात जो क़दुरु करणु, ताईद करणु। हाणे ॾिठो वियो आहे त अहिड़ा ॿार जंहिंजे जज़्बात या अहसासात जो पीउ माउ या ॿिया क़दुरु न कंदा आहिनि, त उन्हनि ॿारनि जो पंहिंजे पीउ माउ या घर वारनि तां एतमाद ख़तमु थी वेंदो आहे, ट्रस्ट ख़तमु थी वेंदो आहे। ऐं अॻिते हली पोइ उहे पंहिंजे मशवरनि लाइ, सलाह लाइ या ॿियनि ॻाल्हियुनि लाइ ॿियनि जो मुंहुं ॾींदा आहिनि। पोइ के माण्हू सुठा मिलिया त पोइ त ठीकु आहे, जे ख़राबु माण्हू मिलिया त उन गुमराह करे वेंदा। ऐं अॻिते हली उहे ॿार जेके आहिनि पीउ माउ सां अटैच बि सही न थी सघंदा आहिनि। के त वरी ग़लति सुबत में हली वेंदा आहिनि, कोई शराब में, नशे में। छोकिरियूं जेके हूंदियूं उहे जेके घर वारनि ते ट्रस्ट न कंदियूं, घर छॾे हली वेंदियूं आहिनि। मतिलबु घणा जेके आहिनि उन जा असरात पैदा थींदा आहिनि। हाणे साइंस ॾिठो आहे त हर ॿारु मुख़्तलिफ़ क़िस्म जे जज़्बात जी लेवल सां पैदा थींदो आहे। यानी के ॿार हूंदा जेके थोरी ॻाल्हि, हिकिड़ी साॻी ॻाल्हि हूंदी, उन ते थोरो गुस्सो कंदा, थोरो परेशान थींदा, ॿिया तमामु घणो परेशान थींदा, उहे कलाकनि जा कलाक पिया रोअंदा। हाणे उन्हनि खे उअं ई करे वठिणो आहे जंहिंखे चइबो आहे रेडिकल एक्सेप्टेंस। जीअं ॿारु पैदा थियो आहे, जंहिं हार्डवेयर सां पैदा थियो आहे, उअं ई उनखे एक्सेप्ट करिणो आहे। इहो न आहे त हीअं तूं छो थो सोचें, तूं छो थो थोरी ॻाल्हि ते रोएं। उहो पैदा ई ईअं थियो आहे, उनजो हार्डवेयर ई ईअं आहे, दिमाग़ में वायरियूं अहिड़ी फिट थियल आहिनि। हाणे वैलिडेशन जो मतिलबु आहे, क़दुरु जो मतिलबु आहे त ॿार खे इहो पैगाम ॾिजे त भई जेको तूं सोचें थो, जेका तुंहिंजा जज़्बात आहिनि, अहसासात आहिनि, इहे रियल आहिनि, इहे सचा आहिनि। अगरि तूं रोएं थो, तोखे ॾुखु थियो आहे, त इहो जाइज़ ॻाल्हि ते ॾुखु आहे। अगरि वाक़ई जाइज़ ॻाल्हि जी ॻाल्हि आहे, ईअं न त भई छो थो रोएं, छाजे लाइ, कहिड़ी ॻाल्हि आहे, नंढिड़ो ॿारु थी वियो आहे, वॾो थी, कॾहिं वॾो थींदे। हाणे हुनखे जेकॾहिं अहसासात ई घणा आहिनि, हुनखे जज़्बात ई घणा आहिनि, त हुनखे त ताईद करणी आहे त तुंहिंजो जेको ॾुखु आहे उहो जाइज़ आहे। ऐं क़दुरु करण सां ॿार खे इहो पैगाम मिलंदो आहे त मूंखे घर वारा सम्झी सघनि था पिया। हाणे मां कुझु मिसाल ॾियां थो। हाणे मिसाल वठो, हिकिड़ो ॿारु आहे, उहो रोए थो घर में, माउ खे रोई अची ॿुधाए थो त मम्मी जेको आहे, मां खे मुंहिंजे दोस्त अॼु बर्थडे पार्टी कया, मूंखे न सॾायो अथईं, ऐं रोए थो पियो। हाणे हिन जा ॿ टे क़िस्म जा जवाब सघनि था। कोई चवंदा भई का वॾी ॻाल्हि न आहे, तोखे न घुरायो अथई त असां ॿिए दफ़े न घुराईंदासीं। क ॿियो वरी पीउ हुनखे ईअं चवंदो त जेको आहे ॿारु न थी, हाणे वॾो थी, मां कम खां थकियल आयो आहियां, तुंहिंजो रोज़ु लॻो पियो आहे, न घुराईं त का वॾी ॻाल्हि आहे, वञु पंहिंजे कमरे में वञु। को वरी पीउ माउ ईअं चए थो भई न रो, तोखे मां मूवी फिल्म ॾेखारणु वठी वेंदुसि। पर उनजो सही तरीक़ो इहो थींदो, अगरि तव्हां वैलिडेशन कयो था, उनखे चइबो त न मुंहिंजा पुट हेॾे आहे, मुंहिंजी धीअ हेॾे आहे, सम्झी सघां थो मां। अगरि मूंखे बि को दोस्त न घुराईंदो त केतिरो ॾुखु थींदो। इहो ॾुखु जेको आहे जाइज़ आहे, ऐं इहो ॾुखु थिए थो। हाणे उन सां सिर्फ़ु तव्हां उनजे सिर्फ़ु जज़्बात खे जी सिर्फ़ु असां हमदर्दी कईसीं, ताईद कईसीं, उनखे क़दुरु ॾिनोसीं, त उहो दिलि में महसूसु कंदो त घर वारा मूंखे सम्झी सघनि था, मां कहिड़ी तकलीफ़ में गुज़रां थो पियो। हाणे ॿियो मिसाल आहे, अगरि तव्हां ॿार खे शॉपिंग मॉल में वठी वञो था, तव्हां उनखे आइस्क्रीम खाराई, उनखे का शयूं वठी ॾिनियूं, जीअं निकिरो था, अचानक ॿारु ॾिसे थो ॿिए ॿार खे साइकिल आहे, ऐं वठे थो दुकान तां, मम्मा मूंखे साइकिल वठी ॾिए, साइकिल वठी ॾिए, हथु छॾाए, ऐं जेको आहे रोअणु वेही थो रहे, चए थो मां न हलंदुसि, मूंखे वठी ॾियो। को पीउ माउ चवंदो हुनखे त अड़े चुप कर बाबा, ॾिसे नथो ॿाहिरि माण्हू छा था ॾिसनि पिया, ॿारु न थी, हल हाणे घरु। ऐं ॿियो ईअं थियो भई तूं त आहीं अहिड़ो, तोखे त ॿाहिरि वठी अचण ई न घुरिजे, जॾहिं एॾो तोखे वठी ईंदो आहे, हीअ आइस्क्रीम खाराई आहे, तूं त आहीं जेको आहे रोइणो गुॾो, जेको आहे जॾहिं तोखे ॿाहिरि वठी वञा तूं ईअं क्रोध करें, अॻिते तोखे ॿाहिरि ई न वठी ईंदासीं। हाणे अगरि वैलिडेशन कजे हुन सां, त उहा ईअं करे सघे थी त भई मां सम्झां थो त असांखे बि काई ॻाल्हि वणंदी आहे, ऐं असां न वठी सघंदा आहियूं, त ॾाढो ॾुखु थींदो आहे। ॾुखु त तुंहिंजो सम्झी सघां थो, पर जेको हिन वक़्तु तूं जेको आहे चए त मां घरु न हलंदुसि, इहा ॻाल्हि जाइज़ न आहे। हाणे साइंस इहो ॾिठो आहे, अहिड़ा ॿार जंहिंजी वैलिडेशन न थींदी आहे, जंहिंजो क़दुरु न थींदो आहे, त अॻिते हली उन्हनि खे छा थींदो आहे। हिकु त उहे ॿार पंहिंजे इमोशन्स ते यकीन न करे सघंदा आहिनि त मां सही थो सोचां या ग़लति थो सोचां। रोअंदा त बि उनखे ज़हन में हूंदो अलाए मां हरू भरू थो रोआं पियो, ख़ुशि थींदा त बि लॻंदो अलाए मां हरू भरू ख़ुशि थो थियां, कावड़ ईंदी त बि चवंदा अलाए मुंहिंजी कावड़ जाइज़ आहे अलाए न आहे, छो त घर वारनि त मूंखे चवंदा तूं हरू भरू कावड़ थो करे। इन करे कुझु ॿार पंहिंजूं फीलिंग्स बि एक्सप्रेस न करे सघंदा आहिनि, ॿियनि खे ॿुधाए न सघंदा आहिनि। जॾहिं उहे कावड़ कंदा आहिनि त उनखे डिस्ट्रेस जेको हूंदो आहे,
उनखे कंट्रोल बि न करे सघंदा आहिनि, उहो सेखारींदा आहिनि तरीक़ा कीअं कंट्रोल कजनि। जीअं न त अगरि नंढे हूंदे उनखे सेखारिजे भई जेके तमामु घणी कावड़ अचे थी, थधे पाणी सां मुंहुं धो तूं पंहिंजो त तूं कावड़ तुंहिंजी झकी थिए। कुझु माण्हुनि खे घुमण सां थोरो वॉक करण सां कावड़ झकी थींदी आहे। कुझु माण्हू उन थोरी देरि लाइ उन सिचुएशन मां निकिरी वेंदा आहिनि, उनखे जो कावड़ झकी थींदी आहे। के ॿार वरी जीअं त जज़्बात उन्हनि खे सेखारींदा हूंदा आहिनि कीअं कंट्रोल कजनि, पोइ पाण या त कॾहिं कटिंग कंदा आहिनि, हिते ॿार पाण खे कॾहिं मथो ज़मीन सां हणंदा आहिनि, ज़मीन ते लेथरियूं पाईंदा आहिनि, धक हणंदा आहिनि, फर्नीचर भञंदा आहिनि। उनखां अलावा उहे पंहिंजे पेरेंट्स ते, जीअं मां पहिरियों ॿुधायो, ट्रस्ट न कंदा आहिनि। त जेको आहे उनखे छा ॿुधायूं, उहो मुंहिंजी ॻाल्हि सम्झंदा ई न। हाणे उहा वैलिडेशन कीअं कजे, क़दुरु कीअं कजे, जीअं मां पहिरियों ॿुधायो त नंबर पहिरीं ॻाल्हि आहे माइंडफुली तव्हां प्रेज़ेंट हुजो। जॾहिं ॿारु इहा ॻाल्हि करे थो या तव्हांजो कोई दोस्त इहा ॻाल्हि करे थो, उनखे तव्हां वैलिडेट करणु चाहियो था, उनजो क़दुरु कयो था, ख़ामोशी सां उनजी पूरी ॻाल्हि ॿुधणु घुरिजे ऐं ध्यानु उन ॾे हुजे, अखि सां मिलाए करे ऐं कंधु उन ॾे हुजे। ईअं न त उहो ॿुधाए थो मां हेॾे ॿियो कमु थो कयां वेठो। नंबर ॿियो, उनजी एक्नॉलेज कजो, उनखे सम्झिजे त वाक़ई तुंहिंजी तकलीफ़, तुंहिंजी सफरिंग जेका आहे, तुंहिंजो ॾुखु जेको आहे उहो जाइज़ आहे, कावड़ जाइज़ आहे। छड़ो लफ़्ज़नि में न, नॉन वर्बली बि, इशारनि सां, अखियुनि सां उन ॾे ध्यानु हुजे माण्हू जो। इहा वैलिडेशन क़दुरु हर माण्हू लाइ घुरिजे, न सिर्फ़ु ॿार लाइ घुरिजे। शादी थियल आहे त मुड़ुस खे ज़ाल जी वैलिडेशन करणु घुरिजे, ज़ाल खे मुड़ुस जी वैलिडेशन करणु घुरिजे। अगरि ज़ाल अगरि या परेशानु आहे त मुड़ुस अगरि उनजी ॻाल्हि खे सम्झे त वाक़ई मां सम्झी सघां थो तोखे केतिरी तकलीफ़ आहे, त हूअ जेका उनजे मथां ट्रस्ट कंदी त उहो मूंखे सम्झी सघे थो। ॾिठो आहे कॾहिं ज़ाल मुड़ुस चवंदा आहिनि तूं मूंखे सम्झी न सघंदे, छो त सम्झी न करे न सघंदो, छो उहो वैलिडेट ई कोन थो करे, उनखे ॿुधाए ई कोन थो त तुंहिंजी मां सफरिंग खे सम्झी सघां थो, तुंहिंजी ॾुख खे सम्झी सघां थो। लव तॾहिं आहे जॾहिं तव्हां एक्सप्रेस था कयो, जॾहिं तव्हां वैलिडेशन तॾहिं आहे जॾहिं एक्सप्रेस था कयो, जीअं ॿुधायो था तव्हां। ॿुधाईंदो न, दिलि ई दिलि में सम्झो था, इहो सम्झणु न आहे। हाणे हीअ वीडियो अगरि तव्हांखे पसंदि अचे, उनखे लाइक कयो, उनखे सब्सक्राइब कयो, उनखे शेयर कयो। महिरबानी तव्हांजी।